नाज़रीन असीं मौजूद आहियूं सिंध असेंबली जे ॿाहिरां जिते सिंध जर्नलिस्ट काउंसिल पारां सहाफ़ियनि ते दहशतगर्दी जा कूड़ा केस दाख़िल करण ख़िलाफ़ सिंध असेंबली ॿाहिरां धरणो हयो वियो आहे। असीं हिते मौजूद सहाफ़ियनि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। असांजो मुतालबो आहे त न रुगो जेके सहाफ़ियनि ते दाख़िल केस आहिनि उहे शफ़ाफ़ इंक्वायरियुनि वसीले अणधुरी इंक्वायरियुनि वसीले इंसाफ़ वारे वाट अख़्तियार कंदे ख़तमु कया वञनि, पर उन्हनि केसनि में जेके मुलविस पुलिस ऑफिसर आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ बि कार्रवाई कई वञे त जीअं मुस्तक़बिल में इन क़िस्म जी प्रैक्टिस खे या कानून जे इन क़िस्म जे मिसयूज़ खे रोके सघिजे। जेका मुसलसल सहाफ़ियुनि खे हिरासा कयो पियो वञे ऐं जेको आहे उन्हनि ते दहशतगर्दी जा कलम लॻनि पिया, इन जी रस्ता रोक थियणु घुरिजे ऐं सरकार इन ते एक्शन खणे। सईद गनी साहब असां सां ॻाल्हायो आहे ऐं ॻाल्हियूं असांजूं सक्सेसफुल वियूं आहिनि। हुननि चयो त भई जेका रिपोर्ट आहे जांच कमेटी जी उहा कोशिशि कंदा त 3-4 ॾींहंनि में हू स्पीड अप कंदा इनखे उहा रिपोर्ट शाया थिए। जेको सहाफ़ी हक़ सच जी ॻाल्हि थो करे, जेको सहाफ़ी हक़ सच लिखे थो, उनखे उनजे आवाज़ खे दॿाइण जे लाइ उनजे ख़िलाफ़ दहशतगर्दी जा केस दाख़िल कया था वञनि। यानी कि इहो साबित करण जी कोशिशि कई थी वञे त हीउ जेको कलमकार आहे इहो कलमकार न आहे, इहो दहशतगर्द आहे। सखर में ख़ासि तौर ते ऐं मुख़्तलिफ़ ज़िलनि में जेका पुलिस वारा आहिनि जेका सहाफ़ियुनि जे ख़िलाफ़ कूड़ा मुक़दमा क़ाइमु कनि था उन्हनि खे उहिदे खां हटायो वञे ऐं सहाफ़ियुनि ते इहो जेको दहशतगर्दी जा मुक़दमा थिए बंदि कयो वञे। असांजो इहो ई मुतालबो आहे। खुदा रा अहिड़ो को सिस्टम ठाहियो जीअं जो का सो जेकॾहिं ग़रीब मज़लूम अवाम का दां करे दादरसी जे लाइ जेको आहे सो सहाफ़ियुनि वटि अचे, जेकॾहिं उहो पंहिंजो कलम सां जेको हक़ सच लिखनि त हुननि खे जेको दहशतगर्दी जहिड़नि केसनि सां मोजणो न पवे। जेका पुलिस गर्दी थिए पई, वॾनि जी विगार वेही करे पुलिस जेका असां मथां केस दाख़िल करे पई, तंहिंजे करे इहा पुलिस गर्दी जेका आहे उहा ख़तमु कई वञे। अगरि सहाफ़ियुनि जे मथां इहे केस ठाहिया विया आहिनि त पहिरीं साबित करणु खपे त इहे केस सचा आहिनि। अगरि इहे केस कूड़ा आहिनि त मां सम्झां थो जंहिं सहाफ़ियुनि जे मथां इहे केस ठाहिया आहिनि उन्हनि जे मथां सख़्त से सख़्त कार्रवाई थियणु खपे। हम ये समझते हैं कि सहाफ़ियों पे ATA के कानून लागू करना निहायत बड़ा जुल्म है, इसको फौरी तौर पे बंद किया जाए। अगर सहाफ़ी दहशतगर्द है तो फिर मैं कहती हूँ हम सब दहशतगर्द हैं, क्योंकि हम सब असेंबलियों में अगर सच बोलते हैं तो क्या हम सब दहशतगर्द हैं? अगर कोई ज्यादती कहीं हो रही है तो हुकूमत की ये जिम्मेदारी बनती है, हमारा ये फ़र्ज़ बनता है कि हम उसका अजाला करें। और मैंने अभी यकीन दिलाया इन्हें कि हम एक तो जो कमेटी बनाई गई थी उसको ये कहेंगे कि फौरी तौर पर अगर उन्होंने अपना काम पूरा कर लिया है तो वो रिपोर्ट CM साहब को सबमिट करें ताकि उसकी रोशनी में मजीद जो भी आगे प्रोसीडिंग्स होनी है, जो कार्रवाई होनी है, CM साहब वो कर सकें। कैमरामैन जावेद जोन सां गॾु आरिफ नाइच, अवामी आवाज़ TV, कराची। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।